अॼु खां पोइ तव्हांजो इहो कमु आहे त हर वक़्तु तव्हांखे रावल ते नज़र रखणी आहे। जेकॾहिं तव्हां रावल खे मारण में कामयाब थियो था त ठीकु आहे, जे न ऐं हू ॻोठ खां ॿाहिरि थो निकिरे त उन जी ॼाण तव्हांखे मूं ताईं पहुचाइणी आहे। उनखे असां बि मारण जी कोशिशि कंदासीं। मूंखे हर हाल में इन रावल जो मौत को अचे, मारे हुनखे केर बि, पर हुन जे मौत जो इनाम तव्हांखे ई मिलंदो। हिन वक़्तु मूंखे जल्दी आहे। बाक़ी ख़र्च पखे जे लाइ तव्हांखे 2-3 लख कमदार ॾिए थो। तव्हां कमदार जो नंबर वठी छॾियो, जेका बि ॼाण हुजे कमदार ताईं पहुचाए छॾिजो। कमदार। जी बाबा जी। हिननि खे ख़र्च पाणी जा पैसा ॾेई छॾिजो। अबा जेको रेस तव्हांखे चई हो उहो सम्झी वियो या अञा वरी मां ॻाढ़ी हणा? हा कमदार, सम्झी वियासीं, पर फ़िलहाल असांखे 3 लख ॾे। 3 लख? 3 न बाबा, 2 लख ॾियांव थो। लख तुंहिंजो ऐं लख मुराद जो। मुराद ऐं शेरल जो लख लख ॾिनुई, बाक़ी मोटरसाइकिल जो लख केरु ॾींदो? गाॾी बि वठणी आहे असांखे। ठीकु आहे भला, 3 लख ई ॾियांव थो, पर कोशिशि अहिड़ी कजो कमु जेतिरो जल्दी थिए एतिरो ई सभिनी लाइ भलो आहे। जीअं मौक़ो मिलियो न तुंहिंजो कमु थींदो। तूं रुगो पैसा तैयार कया। ठीकु आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।